प्रियालो भरिसां फैज़ मोहम्मद बंटू थाणे जे हथ ॻोठ जमालुद्दीन जामड़ो ॿाहिरां फैज़ मोहम्मद बंटू थाणे केलनि जे बाग़ में कमु करे रहिया हुआ त भंगर बिरादरी जे हथियारबंदनि हमलो करे ॿिनि पोरियत नौजवाननि 16 साला सनाउल्ला पुटु नसीर अहमद जामड़ो ऐं 17 साला अब्दुल पुटु नज़ीर जामड़ो खे अगवा करे ॻोठ ॿाहिरां बचाव बंदि वटि वठी वञी गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल करे मौक़े तां फ़रार थी विया। होॾां इतला मिलण ते जामड़ा बिरादरी जे केतिरा ई माण्हू पहुची विया। होॾां वाक़े जो इतला मिलण ते हद जी पुलिस पहुची वई, जंहिं बाद ॿिन्ही मक़तूलनि जा लाश पुलिस खणाए तालका अस्पताल पीच ॻोठ पहुचाया। क़तल थी वियल ॿिन्ही मक़तूलनि जे वारसनि नसीर जामड़ो जो चवणो त असांजे ॿिन्ही मक़तूल नौजवाननि खे फारूक भंगर ऐं पपन उर्फ़ राजा भंगर बेदर्दी सां क़तल करे फ़रार थी विया आहिनि। हुन वधीक चयो त कुझु ॾींहं अॻु फारूक भंगर, रजब भंगर ऐं अयाज़ भंगर असांजी ज़रई ज़मीन तां सोलर प्लेटूं ऐं मोटरसाइकिलूं चोरी कंदे फैज़ मोहम्मद बंटू पुलिस हथियां मौक़े वारदातां गिरफ़्तार थिया हुआ, जंहिं बाद फारूक भंगर ऐं अयाज़ भंगर मुसलसल मौत मार धमकियूं ॾींदा हुआ। अॼु हुननि इहो हमिलो करे असांजा 2 नौजवान क़तल करे असां सां ज़ुल्म कयो आहे। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।